ठारूशा बरसां ॻोठ नवाज़ियो भान में ज़मीन जी मालिकी तां भान बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो गोलियूं लठियूं सिरोटा लॻण करे ॿिन्हिनि धुरियुनि जा 7 ॼणा ज़ख़्मी गोली लॻण करे ज़ख़्मी थियल हिक ॼणे खे गणती जोगी हालत में नवाबशाह नी वियो। ॿिया ज़ख़्मी ठारूशा अस्पताल दाख़िल। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। ॿिन्हिनि धुरियुनि जे हथियार बंदनि मोर्चा बंदि बणियल वधीक झेड़े जो अंदेशो इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो। ठारूशा बरसां ॻोठ नवाज़ियो भान में 2 एकड़ कणक जी ज़मीन ते थ्रेशर हणण तां भान बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में ॿिन्हिनि धुरियुनि जे हिक ॿिए मथां सिधी फायरिंग गोलियूं लॻण करे हिकु ॼणो अफ़सार भान सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल नियो वियो, जॾहिं त लठियूं कुहाड़ियूं सिरोटा लॻण करे संसार भान, आबिद अख़्तियार, राशिद भान, ममताज़ उर्फ़ मम्मू ऐं सवाइ भान समेत 7 ॼणनि खे रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त 2 एकड़ कणक ते पीपीए जे यूसी चेयरमैन मुमताज़ भान थ्रेशर हणी रहियो हुयो त ॿी धुर जे गुल मोहम्मद भान ज़मीन जी मालिकी ॾेखारे थ्रेशर हणण खां मना कई, जॾहिं त ठारूशा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फायरिंग बंदि कराए ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो ऐं धुरियूं मोर्चा बंदि आहिनि। पुलिस ज़मीन ते पिकेट क़ाइमु करे छॾी आहे। वधीक झेड़े जो पिणु ख़तरे जो हिरास छांयल आहे। रिपोर्टर नसीर अबड़ो। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर खैबरानी थाणे जे हद में बदअमनी ते कंट्रोल न थी सघियो। चोरियुनि में रोज़ानो इज़ाफ़ो थियण लॻो। खैबर नेशनल हाईवे ते ग़रीब मिस्किन मज़दूर लोहार मोहम्मद उमर चंड जे नंढड़े दुकान मां गुज़िर राति जो देर सां चोर ताला तोड़े बिल्डिंग वारी मशीन, कोडरूं, डाटा ऐं ॿियो सामान चोरी करे फ़रार थी वञण में कामयाब थी विया। मोहम्मद उमर चंड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राति देर सां मुंहिंजे नंढड़े दुकान जा चोर ताला तोड़े मुंहिंजी बिल्डिंग वारी मशीन, कोडरूं, डाटा चोरी करे विया आहिनि। हिन एसएसपी मटियारी डीएसपी खैबरानी एसटी शो खैबरानी खे अपील कंदे चयो आहे त मूं ग़रीब मज़दूर जी मदद करे मूंखे पंहिंजी चोरी वापसि कराए ॾिनी वञे, जीअं आउं पंहिंजे मासूम बचनि जो पेट गुज़र करे। ठारूशा वासी ज़ाल मुड़ुस जो पुट जी मुबैना तौर अगवा ख़िलाफ़ एहतजाज। मंगणा बिरादरी पुट ते औरत अगवा जो केस दाख़िल करे पुट खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। असांखे शक आहे त असांजे बछड़े खे क़तल कयो वियो आहे। ठारूशा जे शहबाज़ कॉलोनी वासी ज़ाल मुड़ुस मिसमात अफरोज़ चन्ना अनवर चन्ना प्रेस क्लब पहुची हिदायंदे चयो त मुंहिंजो नौजवान पुट फयाज़ चन्ना खे मांगणा बिरादरी अगवा करे गुम करे छॾियो आहे। हिननि चयो त अब्दुल शकूर मांगणो मुंहिंजे पुट मथां पंहिंजे ज़ाल बचनि ॿारनि जी माउ नजमा खे अगवा जो केस दाख़िल करायो आहे, जंहिं बाद 1 महीने खां मुंहिंजो पुटु गुम आहे। हिननि चयो त मूंखे शक आहे त मुंहिंजे पुटु फयाज़ चन्ना खे अब्दुल शकूर, राशिद, रियाज़, शफ़ीक मांगणो अगवा करे क़तल करे छॾियो आहे। हिननि एसएसपी नौशिर अफरोज़ ऐं ॿियनि मस वारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर मामले जी अणधुरी जांच करे पुटु बाजियाब कराए इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। रिपोर्टर नसीर अबड़ो। मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो मैन जरवारी शाख जी हालत ॾिसो। पुछड़ीअ जे ज़मीनदार पाण मुरादो शाख जी सफ़ाई कराइण में रुधल। इरीगेशन अख़्तियारियूं ख़ामोश तमाशाई बणियल। जिते वॾे अरसे खां खाटी न थियण करे शाख लुटजण सां गॾु गंदगीअ जो ॾेक ॾेई रही आहे। पुछड़ीअ जी ज़मीनुनि ते पाणी न हुजण समेत सॼे शहर खे हिन शाख जो बदबूदार गंदो पाणी सप्लाई थिए थो, जॾहिं त इरीगेशन खाते में वेठल करप्ट कामोरनि 32 सालनि खां खाटीअ जा पैसा करप्शन जे नज़र करे मिली भगत सां खाइण लॻा। शहरनि खे गंदे पाणी जी फ़राहमी ऐं आबाद घरनि खे पाणी न पहुचण ते केर बि नोटिस नथो वठे। रिपोर्टर सगीर शेख। पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकजी रहनुमा और MNA डॉक्टर नफीसा शाह ने गुज़श्ता रोज़ खैरपुर के नज़दीक वड्डा समंग में 3 मासूम बच्चों के इल्मनाक इंतकाल पर उनके वर्सा के पास पहुंचकर इंतहाई अफसोस का इजहार करते हुए ताज़ियत की। मासूम बच्चों के इंतकाल का सुनकर बहुत अफसोस हुआ। हम मुतासरीन के गम में बराबर के शरीक हैं। हमारी हमदर्दियाँ मुतासरा ख़ानदानों के साथ हैं। अल्लाह ताला उनको सदमा बर्दाश्त करने की तौफीक बख्शे। डॉक्टर नफीसा शाह। इस मौके पर पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी खैरपुर सदर मुनीर हुसैन मंगी, पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका खैरपुर के सदर हाजी मोहम्मद सलेमान कटोहर, जनरल सेक्रेटरी अतीक रहमान फलपोटो, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी डॉक्टर यार मोहम्मद फलपोटो व दीगर पार्टी जिम्मेदारान के साथ थे। नौशिर अफरोज। रिपोर्ट जुल्फकार अली तगर। सिंध यूनिवर्सिटी कैंपस सैद अलहंदोश शाह नौशिर अफरोज और प्रो वाइस चांसलर सैद अजहर अली शाह पारां यूनिवर्सिटी जे पार्क ते इफ्तार पार्टी जो अहतमाम कयो वियो, जंहिंमें मेंबर हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद सैद मकबूल शाह DAO हायर सेकेंडरी स्कूल्स, रियाज़ अहमद उजड़ सिंधी अदबी संगत जे ज़िले राब्ता सेक्रेटरी M ज़फ़र तगर, अदीबन ऐं सिविल सोसाइटी जे अमजद मेमन मुमताज़ डगराज, एजाज़ ममनाई लीडर सोसाइटी जे सदर नाइला नाज सोलंगी, डेपेटिंग सोसाइटी जी सदर सवेरा गुलबहार, कम्युनिटी सर्विस सोसाइटी जी सदर दिलावज़ चन्ना, बज़्म पाकिस्तान सोसाइटी जी सदर सानिया राजपर,
SLA जे आदिल खोसो मीडिया जे बिलावल अमजद समेत वॾी तादाद में यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे सैयद अज़हर अली शाह चयो त शागिर्द हिम्मत सां अॻिते वधनि। ही इदारा अव्हां जे लाइ कामयाबी जा ज़ामिन आहिनि। हिन चयो त रोज़ो अल्लाह ताला जी तमामु घणी महबूब इबादत आहे। उन जो तालुक़ सिर्फ़ु नियत सां आहे जंहिंखे ख़ुदा ॼाणे थो। सैयद मक़बूल शाह चयो त जेकॾहिं अहिड़ा प्रोग्राम थींदा त इल्मु ऐं शऊर में इज़ाफ़ो थींदो। ही यूनिवर्सिटी अव्हां जो घर आहे। हितां इल्म जो ख़ज़ानो हासिल कंदो त कामयाबी माणींदो। उन मौक़े ते एजाज़ ममनाए शाह लतीफ़ जी शाइरी में असला नफ्स मुमताज़ डंगराज रोज़े जी फ़ज़ीलत शागिर्दनि ऐं शागिर्दणनि मौज़ू जी मुनासिबत सां वीचार वंडिया। हमद बारी ताला ऐं नाज़ शरीफ़ भी पढ़ाया विया। भान सईदाबाद रिपोर्ट मोहम्मद अली मेमण। भान सईदाबाद पुलिस जूं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़। SHO भान सईदाबाद अब्दुल लतीफ़ राजपर जी अॻवानी में पुलिस जूं मुख़्तलिफ़ जॻहनि ते कार्रवाइयूं। मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस रूपोश ॾोहारियुनि खे भान पुलिस SHO भान जी अॻवानी में छापा हणी गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल जवाबदारनि ते मुख़्तलिफ़ ॾोहनि जा केस दाख़िल आहिनि जेके केसनि में रूपोश इश्तिहारी हुआ। SHO भान अब्दुल लतीफ़ राजपर भान सईदाबाद शहर में अमन अमान बहाल रखण लाइ हर मुमकिन कोशिश कंदासीं। को बि ॾोहारी कानून खां बालातर नाहे। SHO भान अब्दुल लतीफ़ राजपर। मेहर रिपोर्ट में रियाज़ उमरो। मेहर जे मदीना कॉलोनी जे रहवासी शागिर्दनि ऐं शागिर्दणनि पारां अली शनावर चांडियो उम्मे फरवा हालार तारिक चांडियो उमार मलाला चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रिया कुमारी जी आज़ादी जे लाइ एहतजाज कयो वियो। ॿारनि पारां प्रिया कुमारीअ जी आज़ादी लाइ शागिर्दनि ऐं शागिर्दणनि हथनि में बैनर खणी प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौक़े ते हिननि चयो त अफ़सोस जो प्रिया कुमारी तक़रीबन 2 सालनि खां अगवा कई वई आहे, पर अगवाकार रियासत खां ॾाढा थी विया आहिनि। प्रिया कुमारी गुज़िरियल 19 महीननि खां क़ैद आहे, पर पुलिस समेत समूरा इदारा प्रिया कुमारी खे बाज़ियाब करण में नाकाम विया आहिनि। हिननि घुर कई आहे त 10 मुहर्रम ते इमाम हुसैन जी यादि में सबीलू हणंदड़ प्रिया कुमारी खे ज़ालिमनि जे चंबे मां फौरी तौरु आज़ादु करायो वञे। मीरपुर ख़ासि रिपोर्ट। सूमार समय जो सेटेलाइट टाउन थाणे जी हद भट्टी होटल ते राति नामालूम माण्हुनि जी फायरिंग में क़तल थियल मुश्ताक भट्टी जो मड़ राति खां हिन वक़्त ताईं एहतजाजनि तौरु जनाज़ो वारसनि तदफ़ीन खां इनकार। वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि जो वॾो अंग भट्टी होटल आॾो मैन उमरकोट रंग रोड ते जनाज़ो रखी धरणो जारी। संदसि भाउ सोनो भट्टी पप्पू भट्टी ज़ियाउल्ला मलिक जो चवणु आहे त पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि मथां क़तल जो केस नथी दाख़िल करे। जेसीं ताईं क़तल जो केस दाख़िल न थींदो तेसीं ताईं तदफ़ीन न कंदासीं। ॿिए पासे पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि खां जांच जारी आहे। तस्दीक थियण ते मथनि केस दाख़िल कयो वेंदो। थी सघे थो क़तल जो जवाबदार को ॿियो हुजे ऐं केस बेगुनाह कंहिं बेगुनाह मथां दाख़िल करियो, जेका सरासर नाइंसाफ़ी हूंदी। नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट। ज़ुल्फ़ार अली तगड़। नौशरो फ़िरोज़ शहर जे कायम कॉलोनी में इम्तियाज़ पीरज़ादो जे घर में ॾींहं ॾिठे जो धाड़ो। औरतुनि जा सोना ज़ेवर लहराया विया ऐं हज़ारे रुपया फुर। मुक़ाबले में 2 फोरू गिरफ़्तार 1 फ़रार। रिपोर्ट मूजिब नौशरो फ़िरोज़ शहर जे कायम कॉलोनी में 3 फोरू इम्तियाज़ पीरज़ादो जे घर में दाख़िल थी जिन औरतुनि जा सोना ज़ेवर ऐं हज़ारे रुपया रोक रक़म फुर करे विया। घर धणी ऐं शहरनि पुलिस खे इतला ॾिनो। SHO असद नबी कच्ची बि पुलिस अटालनि सां पहुची वियो ऐं केलनि जे बाग़ में फोरुनि जो कड़ो चाढ़ियो वियो, जंहिंमें 2 फोरू माशूक ओड ऐं राजा ओड खे ज़ख़्मी हालत में सोघो कयो वियो, जेके ख़ैरपुर जा आहिनि। SHO नौशरो फ़िरोज़ असद नबी कच्ची ॿुधायो त ओचितो शहर में फुर जो वायरलेस मैसेज हलियो ऐं शहरनि जूं बि फ़ोनूं अची वियूं त केलनि जे फसल जो कड़ो चाढ़ियोसीं ऐं मुक़ाबले में 2 फोरू माशूक ओड ऐं राजा ओड खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो ऐं 1 सोनो कंगण 70 लख रुपया बि बरामद थिया आहिनि। नौशरो फ़िरोज़ जे शहरनि पहिरियों भेरो पुलिस जी बर वक़्त पहुचण ऐं कामयाब कार्रवाई खे साराहियो आहे। सांगड़ रिपोर्ट। गुलाम कादिर कैरी डिस्ट्रिक्ट क्राइम रिपोर्टर। झोल पुलिस गड़ंग बंगले भरिसां मुक़ाबले दौरान 1 धाड़ेल हिम्मत अली जखराणी खे हाफ फ्राई करे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त 2 अणॼातल फरार थी विया। झोल पुलिस वधीक धाड़ेलनि वसीम लोलाई ऐं शरफ़ुद्दीन जखराणी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां कुझु ॾींहं अॻु करकली जे इलाइक़े मां चोरी थियल हिकु थ्रेशर ऐं ट्रैक्टर हथ कयो वियो हो। ॿुधायो पियो वञे त जेकी उत्तर सिंध जे कम बादशाह आहिनि उन्हनि वक़्तु रुकन बोड़ा अलॻि डॉक्टर बच्चल गरवाण जे ज़रिए ज़मीन ते हारपो कंदा हुआ, जितां 3 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि।
न्यूज़ सईदाबाद रिपोर्ट इरफान अली अब्बासी। न्यूज़ सईदाबाद वेझो ॻोठ बागो खान हाजाणो में 17 साला नौजवान मोहम्मद जुमन हाजाणो घर भातियुनि खां नाराज़ थी घरां निकिरी वियो ऐं गुम थी वियो। 8 ॾींहं गुज़रण बावजूदि संदसि पतो न पियो आहे। संदसि वारस सख़्तु परेशान आहिनि। संदनि माउ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। संदसि वारसनि ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। न्यूज़ सईदाबाद थाणे ते संदसि गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे।